दोस्तों अस्सलाम वालेकुम। या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली। दोस्तों ॾिसो असांजी सोहणी सिंध जो सोहणा मंज़र, ख़ूबसूरत मंज़र। असां ॿाहिरि मुल्कनि जे लाइ सिकंदा आहियूं त ॿाहिरि मुल्कनि जा केॾा ख़ूबसूरत, पर असांजी सोहणी सिंध ॾिसो। हीअ सोहणी सिंध जेको असां सेवन शरीफ़ खां क्रॉस करे कराची रोड सां वञूं जा आहियूं। हीअ ॾिसो माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ॾिसो मौसम बि तमामु प्यारी आहे ऐं ख़ूबसूरत जेके आहिनि सो मंज़र बि तव्हांजे हिन कैमरा जी अखि में ॾिसी रहिया आहियो। ऐं असांजा ख़ूबसूरत अदाकार, डायरेक्टर, प्रोडक्शन मालिक हींअर मूंसां गॾु आहिनि। मां उन्हनि जो बि तव्हां सां तारीफ़ कराईंदो हलंदुसि। हीअ ॾिसो माशाअल्लाह केॾा सुहिणो जबल आहे प्यारो। असां वटि वेठो आहे ज़फ़र खोखर साहब। छा हाल आहे ज़फ़र? ॿियो ख़ैरु कुझु लॻो पियो? अल्लाह जा एहसान, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जी मालिक जा करमनि फर्स्ट क्लास। अॼु तव्हांखे हीउ सफ़र केॾो सुहिणो ऐं सुठो केतिरो थो लॻे? तमामु ख़ूबसूरत, छो त असांजी सुवारी सिंध जा जेके बि बाग आहिनि, जेके बि पंहिंजो लोकेशन्स आहिनि तमामु ख़ूबसूरत आहिनि। छो जो बि असां सेवण खां कीरसर जबल जो जी पटी जो पासो वठूं, अॻिते वञूं पिया जामशोर जी तरफ़, ॾाढो मज़ो थो अचे। माशाअल्लाह माशाअल्लाह ॾाढो सुठो। अदा मुमताज़ ख़ासकली साहब ऐं तव्हां था चओ माशाअल्लाह असांजी सिंध जा सुहिणा डायरेक्टर बि आहियो ज़फ़र खोखर ऐं तव्हांजी जोड़ी बि माशाअल्लाह तमामु सुठी आहे ऐं तमामु महिनत ऐं सुठो कमु कंदा आहियो। तव्हांजा वीचार? सरदार साहब, असल मसइलो इहो आहे त कंहिं शाइर जूं सिटूं आहिनि न हसन दर्द साहब जूं, त सिंध सॼी दुनिया जो पाछो, सिंध जे कहिड़े हिसे कहिड़े खिते जी तारीफ़ कजे, सॼी सिंध जन्नत नज़ीर आहे। अकबर बादशाह खां कंहिं ज़माने में जॾहिं कश्मीर में घुमण वियो त उन खां कंहिं पुछियो त जेकॾहिं धरती ते किथे जन्नत आहे त उहो कश्मीर आहे। पर असांजे सिंधियुनि जी, असां पाकिस्तान वारनि जी जन्नत असांजो पाकिस्तान आहे, असांजी सिंध आहे ऐं हिन खां वधीक धरती किथे बि न आहे। अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशनसीब आहियूं, असां सिंधी आहियूं, असां पाकिस्तानी आहियूं ऐं असां मोहबत वॾी क़ौम आहियूं। माशाअल्लाह ॾाढो सुठो। आसिफ़ शेख साहब असांजी कोयल प्रोडक्शन जो मालिक। छा हाल आहे आसिफ़? ॿियो ख़ैरु ख़ुशि लॻा पिया आहियो? तव्हां कुझु वीचारींदो? बाबा छा वीचारियूं, बसि इहो ई जेको दोस्तनि ॿुधायो, सिंध सुवारी ज़िंदाबाद। माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु वॾी महिरबानी। तव्हां दोस्तनि जी अदा कुर्ब लख तुरा ज़फ़र मुमताज़ आसिफ़ भाई, महिरबानी कुर्ब। दोस्तों कोशिशि मां इहा मुंहिंजी इहा हूंदी आहे तक़रीबन कॾहिं बि काॾे वञणु थींदो आहे त संगत सां गॾु हूंदा आहियूं। जेको आहे सो चवंदो आहे त वीडियो मां ठाहींदो हलां ऐं उमेद आहे त हर जीअं इंशाअल्लाह हीअ वीडियो बि मुंहिंजो तव्हांखे तमामु सुठो लॻंदो। ऐं सभ खां पहिरियां त मां तव्हांखे सलाम कयां, अस्सलाम वालेकुम। या अली मदद जिए सिंध जिए लतीफ़ जी धरती जिए लतीफ़ जी ॿोली। दोस्तों तव्हांजी वॾी महिरबानी। हीअ कचहरी मुताज़ा कराई ज़फ़र खोखर साहब सां, मुमताज़ ख़ासकली साहब सां ऐं कोयल प्रोडक्शन जो मालिक आसिफ़ शेख साहब आहे। हींअर असां हैदराबाद वञी रहिया हुआसीं। सोचो त ख़ूबसूरत मंज़र, असांजी सुहिणी सिंध जा नज़ारा तव्हांखे यूट्यूब जे ज़रिए ॾेखारींदा हलूं। यूट्यूब जो चैनल आहे मुंहिंजो मजू सतारुल्लाह। सो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो, लाइक शेयर कयो ऐं ॾिसो मुंहिंजा वीडिया। ऐं मुंहिंजा तमामु वीडिया सुहिणा हर क़िस्म जा फिल्म जी शूटिंग वग़ैरह जेके बि हूंदा आहिनि सिलसिला, अहिड़ा सुठा वीडिया मां रखंदो आहियां ऐं उमेद आहे त मुंहिंजा वीडियो जेके यूट्यूब ते आहिनि तव्हांखे पसंदि ईंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख एहसान। जी सिंध।